नाज़रीन, कराची में शादी घर मातम में तब्दील थी वियो। शादी खां हिकु ॾींहुं अॻु उसामा जावेद नाले नौजवान खे पंहिंजे दोस्त क़त्ल करे छॾियो। उसामा जो लाश गुज़िरियल ॾींहुं अवामी कॉलोनी कोरंगी मां मिलियो हो। पुलिस वालिद जे फ़िरियाद ते क़त्ल जो केस दाख़िल करे वरितो। FIR में मक़तूल जे वालिद पुलिस खे ॿुधायो त जुमे ते पुट खे वनवा जे लाइ कुंवार जे घर वञिणो हो। मक़तूल उसामा खे दोस्त तला उन खे वठण आयो हो। कुंवार जे घरां वापसि आयासीं त उसामा घर में मौजूदु न हो। वालिद ॿुधायो त उसामा खे कॉल कई त नंबर बंदि हो। बाद में पुलिस खे पुट जो लाश मिलियो। इस्पताल में लाश ॾिठो त पुट जी सुञाणप कई। वालिद पुलिस खे बयान में ॿुधायो त उसामा खे उन जो दोस्त तला कार में वठी वियो हो ऐं उन उसामा खे क़त्ल कयो आहे। ॿिए पासे पुलिस वारदात में इस्तेमालु थियल गाॾी बरामद करे वरिती। गाॾी मां रत जा नमूना बि हासिल कया विया आहिनि। पुलिस अमलदारनि मूजिबि तला ॿिनि साथियुनि सां गॾिजी उसामा खे फायरिंग करे क़त्ल कयो। तला हिरासत में आहे। ॿिनि फरार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी कोशिश जारी आहे।